ज़िले घोटकी में ज़राअत खे कापारी धक रसण खिलाफ सिंध हारी एक्शन कमेटी जे सॾ ते दाद लगारी में एहतजाजी रैली कढी वई। दाद लगारी लोही पुल खीरो गाज़ी दड़े समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में आबादगार प्रेस क्लब पहुची ज़िले इंतजामिया ज़री ढीलण खिलाफ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई ऐं ज़िले अंदर फसलनि के नुक़सान जो ज़िम्मेवार ज़िले इंतजामिया खे करार ॾिनो। एहतजाज कंदड़ अॻवाननि कामरेड बादल मलिक, अब्दुल सत्तार घोटे, लुत्फ़ मियां शर, अब्दुल खटियाण, अकरम मितले ॿियनि चयो त ज़िले घोटकी जे 2.5 लख एकड़नि ते पोखियल कपह जे फसल के गैर मयारी ॿिज ऐं भाण मिलण सबबि कापारी धक रसियो आहे। गैर रजिस्टर्ड दवाऊं में ॿिज विकिरो कया विया पर मक़ामी अफ़सरनि जी मिली भगत सां उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई न थी सघी ऐं उन जो नुक़सानु ग़रीब हारियुनि बर्दाश्त कयो। 2.5 लख एकड़ ते आबाद फसल फुटी जो फसल जेको तबाह थियो आहे। फुटी जो फसल तव्हांखे ख़बर हूंदी त उहो फसल आहे जेको कैश क्रॉप चइबो आहे ऐं $12 कमाईंदो आहे धागे जी सूरत में ऐं कपिड़े जी सूरत में। उन फसल खे हथु वठी मल्टीनेशनल कंपनियुनि ऐं 2 नंबर जाली कंपनियुनि, दवा साज़ कंपनियुनि ऐं एग्रीकल्चर ज़राअत खाते वारनि गॾिजी करे तबाह कयो आहे ऐं अरबे रुपयनि जो नुक़सानु ॾिनो आहे असांजे हारी ऐं आबादगार खे। असांजी घुर आहे त अख़्तियारूं एक्शन खणनि ऐं डीलरनि, दवाउनि कंपनी वारनि ऐं एग्रीकल्चर वारनि खां नुक़सानु भराए ॾियनि। हारी आबादगार एक्शन कमेटी 3 महीननि खां मुसलसल ज़रई मल्टीनेशनल कंपनियुनि, डीलरनि ऐं 2 नंबर दवाऊं ऐं ॿिज विकिणंदड़नि जे ख़िलाफ़ तहरीक शुरू कई आहे। ही तहरीक केतिरे ताईं जारी रहंदी जेतिरे ताईं ही 2 नंबर दवाऊं विकिणण वारा कूड़ा डीलर गिरफ़्तार न थींदा। जदोजहद जारी रहंदी। असां DC घोटकी खे चऊं था त तव्हां ज़िले जा हेड आहियो, एग्रीकल्चर ऑफिसर जेका आहिनि त उन डीलरनि सां मिलियल आहिनि, तव्हां उन्हनि ते FIR दाख़िल कयो। FIR दाख़िल करे उन एग्रीकल्चर ऑफिसरनि खे गिरफ़्तार करायो। गिरफ़्तार न कराईंदो तव्हां फौरी तौर एक्शन न खणंदो त हीअ असांजो तहरीक जेकी आहे अञा हिनखे वसी कयो वेंदो। पूरे ज़िले जी 2.5 लख एकड़ जेका फुटियुनि जी तबाह थी चुकी आहे उहा इन्हनि मल्टीनेशनल कंपनियुनि वारनि ऐं डीलरनि ऐं DC ऐं SDM मुख्तियार करण सॼी ऐं एग्रीकल्चर ऑफिसरनि ख़राब कई आहे। हारी एक्शन कमेटी जे अॻवान चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं ज़िले इंतजामिया मसइलनि जो हल लाइ के उपाउ न वरिता त डिस्ट्रिक्ट कमिश्नर घोटकी जे ऑफिस ॾांहुं आबादगारनि पारां सख़्त एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk